हलाणी में जसाफ ऐं जसकम कारकुननि पारां मोरो वाक़िए में शहीद ज़ाहिद लगारी ऐं इरफान लगारी जे खून सां इंसाफ़ लाइ रैली कढी वई। रैली में शरीक कारकुननि हथनि में बैनर ऐं झंडा खणी सख़्त नारेबाज़ी कई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ चौक चौराहनि खां थींदे प्रेस क्लब ते पहुती। इन मौक़े ते रैली जे अॻुवान शरीफ गिरमाणी, इमरान शाणी, तामीर समूह ऐं ॿियनि चयो त मोरो में क़ौमी कारकुननि पारां सिंधु दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं ते पुलिस कारकुननि मथां गोलियूं हलायूं। नतीजे में 2 कारकुन शहीद ऐं केतिरा ई ज़ख़्मी थिया। उन्हनि सिंध हुकूमत खे चिताव ॾींदे चयो त जेसीं ताईं सिंधु दरिया मां कैनाल कढण वारो मनसूबो रद्द नथो थिए ऐं शहीद कारकुननि जे खून सां इंसाफ़ न थींदो, तेसीं ताईं पुरअमन एहतिजाजी सिलसिलो जारी रहंदो। खानपुर महर में दरगाह खानपुर शरीफ जे गादी नशीन साईं सखाफत शाह राशिदी जे हुकुम ते दरगाह जे ख़िदमतगारनि जी अॻुवाणी में फनकारनि सां गॾिजी अमन रैली कढी वई। दरगाह जे ख़िदमतगार फ़क़ीर सज्जाद शाह, सूफ़ी फ़क़ीर इमदाद ऐं फनकारनि चयो त ज़िले घोटकी में अमन अमान लाइ खानपुर महर पहुता आहियूं। जीए सिंध रैबर कमेटी तरफ़ां इरफान लगारी जे क़त्ल ख़िलाफ़ ऐं क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ प्रेस क्लब गंबट आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में शरीक कारकुननि पारां बैनर ऐं प्ले कार्ड खणी सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻुवान हालार रतड़, अली ॾिनू उजण, इम्तियाज़ माछी ऐं ॿियनि चयो त सिंध में पंजाब ख़िलाफ़ हलंदड़ एहतिजाजी सिलसिलनि जो रुख़ रियासती इदारनि सिंधियुनि खे पुलिस सां विढ़ाइण तरफ़ करे छॾियो आहे। पीपल्स पार्टी वारा बि इन साज़िश जो हिसो आहिनि। सिंध हुकूमत सिंधी माण्हू जे लाश खां बि ख़ौफ़ज़ादा आहे। मोरो वाक़िए में शहीद इरफान लगारी जे क़त्ल जो केस घरू वज़ीर ज़ियाल हसन लंजार मथां दाख़िल कयो वञे। हुननि मुतालबो कयो त शहीद क़ौमी कारकुन जो लाश वारसनि हवाले करे गिरफ़्तार क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे। मेहड़ में इस्पायर ट्रेनिंग जो मुआवज़ो न मिलण ख़िलाफ़ उस्तादनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मेहड़ में वर्ल्ड बैंक जे सहकार सां 6 ॾींहंनि वारी इस्पायर ट्रेनिंग जो मुआवज़ो न मिलण ते उस्तादनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते माशूक चांडियो, अतर जामरी ऐं ॿियनि चयो त गवर्नमेंट हाई स्कूल शमसुद्दीन में मेहड़ तालके जे मुख़्तलिफ़ स्कूलनि मां 210 उस्तादनि ट्रेनिंग लाइ हिसो वरितो। ट्रेनिंग दौरान इंतिज़ामिया पारां मुआवज़ो मुक़ररु कयो वियो, पर ट्रेनिंग ख़त्म थियण बाद इंतिज़ामिया मुआवज़ो ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। उन्हनि मुतालबो कयो त उस्तादनि खे ट्रेनिंग जो मुआवज़ो ॾेई बेचैनी ख़त्म कई वञे। गंबट भरिसां मेहर शाह में उजण ऐं कलेरी बिरादरी में पुराणो तकरार ॿीहर शिदत इख्तियार करे वियो। अदालत में हाज़िरी लाइ वेंदड़ माण्हुनि मथां फायरिंग, ॿिन्ही धुर जा 3 माण्हू मारिजी विया, 6 ज़ख़्मी। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। लाश ऐं ज़ख़्मियुनि खे गम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मारिजी वियलनि में कलेरी धुर जे सजाद अली, कार ड्राइवर गदा हुसैन बुर्दी, जॾहिं त उजण धुर जो मोहम्मद असलम उजण शामिल आहे। एसएसपी खैरपुर सरदार न्याज़ी वाक़िए मुतलिक़ ॿुधायो त छिकताण वारे इलाइक़े में 10 पुलिस मोबाइल उमाणे फायरिंग ते ज़ाब्तो आंदो आहे। वाक़िए जी कार्रवाई शुरू कई वई आहे। जल्द चुर्च कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। दोदापुर वेझो जेकमाबाद ज़िले जी पुलिस जो पन्नू भुटे वारे इलाइक़े में सर्च ऑपरेशन शुरू। केतिरनि ई घरनि ते पुलिस चढ़ाई, जवाबदार घर खाली करे फरार थी विया। पुलिस मूजिबि कुझु ॾींहं अॻु नामालूम हथियार बंदनि पुलिस एहलकार अली शेर ओढो खे यरगमाल करे सरकारी राइफल फुर कई, जंहिंखे हथु करण लाइ पुलिस ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। कंबर में लेडी हेल्थ वर्कर्स तरफ़ां सिंध सरकार जी नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते लेडी हेल्थ वर्कर लाल ख़ातून, सरदार ख़ातून, शबाना हकड़ो ऐं ॿियनि मीडिया खे ॿुधायो असांखे सिहत खाते मां कढी ख़ानगी इदारे PPH हवाले कयो पियो वञे, जेका नाइंसाफ़ी आहे। हुननि मुतालबो कयो त सिंध हुकूमत पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठे। ॿी सूरत CM हाउस कराची आॾो एहतिजाजी धरणो हंयो वेंदो।